नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सिंध हुकूमत पारां कोरोना खां बचाव जे लाइ हफ़्ते में 5 ॾींहं लॉकडाउन में नरमी ऐं 2 ॾींहं सख़्ती जो ऐलान कयो। जॾहिं त खिपरो शहर में छंछर ऐं आचर ते जुज़वी तौर ते कारोबार खुलियल। इंतज़ामिया अॻो निंड में सुतल आहे। शहर में किथे बि SOPs ते अमल दरामद न थी सघियो आहे। खिपरो जा शहरी सोशल डिस्टेंस जी ख़िलाफ़वर्जी करे रहिया आहिनि। इंतज़ामिया रुॻो AC जे कमरनि में वेही महदूद थी वई आहे। SOPs ते अमल करण जे लाइ इंतज़ामिया पारां को बि ऑफिसर शहर में लड़ी न आयो आहे। यादि रहे त खिपरो में कोरोना मुतासिरनि जो अंग 82 ताईं पहुची वियो। अगरि अहिड़ो अमल रहियो त कोरोना वायरस वधीक फैलिजी वेंदो, जंहिं ते कंट्रोल करणु इंतज़ामिया जे वस खां ॿाहिरि थी वेंदो। इंतज़ामिया खे घुर्जे त सिंध हुकूमत जे ॾिनल अहकामात ते अमल दरामद कराए। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।